बकरास ईद जेका आहे, जेका वॾे में वॾी जेका ईद हूंदी आहे, अॼु अचो त उन हवाले सां असां सां गॾु जे फ़नकारनि जेके मुख़्तलिफ़ शहरनि खां जेके आहिनि मेट्रो ख़ासि डिवीज़न जे, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं हुननि जी ईद कीअं थी गुज़रे। जॾहिं त सरहंदी वारा माण्हू या जेके ॿिया आहिनि जे ख़ासि तौर ते जेके फ़नकार आहिनि उन्हनि खे सक़ाफ़त खातो विसारे छॾींदो आहे। ईदनि जे ॾियारनि जे अंदरि बि ही फ़नकार जेके उन्हनि खे कुझु बि को मुआवज़ो न मिलंदो आहे। हीअ जेके हर जॻह ते वेंदा आहिनि, जेके बि असांजा जेके बुज़ुर्ग हूंदा आहिनि, दरवेश हूंदा आहिनि, ओलिया हूंदा आहिनि, उते वञी पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कंदा आहिनि। मगर हर खाते वारनि खे, चाहे सरकारी मुलाज़िम हुजनि चाहे ॿिया हुजनि, उन्हनि खे त पघारूं मिलंदियूं आहिनि, मगर फ़नकारनि जी ईद कीअं थी गुज़रे, कहिड़े नमूने था ईद कनि, अचो त उन हवाले सां हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं। हुन जो छा चवणु आहे? सर, अॼु ईद जो ॾींहुं आहे जिते सभई माण्हू को क़ुर्बानी पियो करे, के माण्हुनि खे पघारूं मिलनि थियूं। तव्हां छा था सम्झो भला फ़नकार लॾो ख़ासि तौर ते असां ॾिठो आहे ही त मुख़्तलिफ़ जॻहनि ते वञी पंहिंजा प्रोग्राम कंदा आहिनि, मेला थींदा आहिनि, या बुज़ुर्गनि जे उते दरगाहनि ते वञी पंहिंजो ॻाइण वग़ैरह कंदा आहिनि। भला तव्हांजी अॼु ईद कीअं पई गुज़रे? साईं, ईद पहिरीं ॻाल्हि त सभिनी दोस्तनि खे ईद वाधायूं, ऐं सिंध में रहंदड़ ऐं सिंध खां ॿाहिरि जेके असांजा दोस्त अज़ीज़ कारबन सभिनी खे ईद वाधायूं, लख लख वाधायूं। तव्हांखे बि ईद वाधायूं। फ़नकारनि जी ईद साईं, फ़नकार त हुई ॿियनि जी ईदनि में शरीक थींदा आहिनि। सो असां हर सुखी हुजूं या ॾुखी हुजूं, ईद त हर माण्हू जेको उन ई हिसाब सां गुज़ारींदो जेको ईद जो त्योहारु आहे। पोइ उहो चाहे कहिड़ी बि तकलीफ़ में हुजे, कीअं बि हुजे, हुनखे ईद मल्हाइणी आहे, पोइ हुन वटि हुजे या न हुजे, असांजी ईद ईअं ई गुज़रंदी आहे। तव्हां अॼु सभु फ़नकार हिते गॾु थिया आहियो, उन हवाले सां तव्हां सभई गॾिजी हिकु कहिड़ो कलाम था ॿुधाइणु चाहियो असांजे नाज़रीन खे? असां साईं सिंध धरतीअ जो कलाम तव्हांजे नज़र कयूं था। हिन जनम हुन जनम, इहो वचन आहे धरतीअ सां। हिन जनम हुन जनम वचन थो कयां, हिन जनम वचन थो कयां, मां जिते बि हुजां, मां जिते बि हुजां, ओ सिंध कोई हुजां। हुन जनम वचन थो कयां, हिन जनम वचन थो कयां, मां जिते बि हुजां, मां जिते बि हुजां, ओ सिंध कोई जोतिया। हुन जनम हुन जनम हुन जनम कीन को सो लगे वाहु तो कदे, कीन को सो लगे वाहु तो कदे, कीन को सो लगे वाहु तो कदे। कोई जादू दुश्मन जैसा, कोई जादू दुश्मन जैसा, वो कंधे पे जा कप्या। वचन थो वचन थो कयां, मां जिते बि हुजां, मां जिते बि हुजां, ओ सिंध कोई जोतिया। इश्क जो आया मैं सिर चाई, ओ इश्क जो आया मैं सिर चाई, शर्म हया पहलो इज्जत विञाई, शर्म हया पहलो इज्जत विञाई, तुम मलामत चाहिए या नदी लाइए, या नदी लाइए। जिस यार दे यार हजार होवन, ओनो अपना यार न समझी, जिस यार दे यार हजार होवन, ओनो अपना यार न समझी, जेड़ा हद तो ज्यादा प्यार करे, उनके प्यार ते ना इतबार करे। इश्क दिया किसी इहा उस्माना, लंघ के वेंदी लाओ मकाना, अर्श कनो चाहिए या नदी लाइए, या नदी लाइए। यार सानू लगी गई पे प्यारी, सीने दे विच नज़र आई,
मजहबी त्यौहार इंसानी ज़िंदगी में ख़ासि अहमियत रखनि था। अहिड़ी तरह ईद उल अज़हा जे ॾींहुं जेको एसार ऐं क़ुर्बानी जे जज़्बे सां हर मुसलमान भरपूर नमूने मल्हाए थो। हिन ॾींहं ते हर तरफ़ ख़ुशियुनि जो माहौल छायल हूंदो आहे। मेरपुर ख़ासि में सिंध जे मशहूर लोक फनकारनि पारां ईद उल अज़हा जो ॾींहुं सिंचवी नेटवर्क सां गॾु मल्हाए हिन भलारे ॾींहं में वधीक ख़ुशियुनि जा रंग भरे छॾिया। फनकारनि पारां गॾिजी रैली जी सूरत में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे इंड लठी रंग पखेड़े छॾिया। सिंधन जा मेला वो मेला मेला सिंधन जा मेला वो मेला सदा लगंदा ई रहंदा। सिंधन जा मेला वो मेला मेला सिंधन जा मेला वो मेला सदा लगंदा ई रहंदा। सखण सिकंदराबाद हुजे बम्बई हैदराबाद हुजे सखण सिकंदराबाद हुजे बम्बई हैदराबाद हुजे गांधीधाम जी याद हुजे या सोनी हीराबाद हुजे। मस्तन जा मेला वो मेला मेला नारुन जा मेला वो मेला सदा लगंदा ई रहंदा। सिंधन जा मेला वो मेला सदा लगंदा ई रहंदा। हफ़्ता केतिरा ई मुल्क घुमी ईंदड़ मिस्री जोगी मुरली ते धुन मोर जोगी नांग रक़्स पेश करे महफ़िल खे मोहे छॾियो। लोक फनकारा माई भागी जे पोटे उस्ताद बरकत फ़कीर गीत पेश कया। महफ़िल में वजद तारी थी वियो। जे बाग में कंडा की न हुजन गुलड़न जी हिफाजत केर करे। जे बाग में कंडा की न हुजन गुलड़न जी हिफाजत केर करे। कंडा था हिफाजत गुल जी कंडन जी शिकायत केर करे। जे बाग में कंडा जे बाग में कंडा आ चाहत जे चांडो की असां पोचंड जा दाग ॾिसूं छले। सही आ चाहत जे चांडो की असां पोचंड जा दाग ॾिसूं छले। छो सूं हम वेही ऐब कढूं सोहणन जी शिकायत केर करे। छो सूं हम वेही ऐब कढूं
सोहणनि जी शिकायत केर करे। भाई साहब सिंध जी फनकारा खुशबू लिगारी पंहिंजनि सुरीले आवाज़ में गीत ॻाए ईद जी ख़ुशियुनि खे ॿीणो करे छॾियो। खुशबू अॼु ईद जो ॾींहुं आहे। अॼु जेको तव्हांजो मौज़ू आहे बकरा ईद बिना बकर जे, इन हवाले सां तूं छा थी ॿुधाइणु चाहे? भला तव्हां कुर्बानी वग़ैरह कई आहे न? कुर्बानी वग़ैरह जी हा बिल्कुलु। हाणे अञा ईद जो ॾींहुं शुरू थियो आहे त असांखे सिंटी वारनि दावत ॾिनी, असां हिते पहुची वियासीं। बिल्कुलु ही प्रोग्राम ख़तमु थींदो पोइ घर वञी कुर्बानियूं बि कंदासीं। की भला तव्हांखे बकरा ईद बि लॻे? भला फनकारनि जा के मसइला आहिनि या तव्हां फनकारनि जी के सार संभालंदा आहियो न? पहिरीं ॻाल्हि तव्हांखे बि ईद जूं मुबारकूं ॾींदुसि ऐं ॿिया जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां ईद जूं लख लख मुबारकूं हुजनि। ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। पहिरीं ॻाल्हि त सिंध टी वारनि जा असां थोराइता आहियूं जेके हर ईद ते असांखे यादि कंदा आहिनि ऐं असां जेके बि मीरपुर ख़ास जा या मीरपुर ख़ास जे आसपास जा जेके बि सिंगर आहिनि उन्हनि खे हिते प्रोग्राम में घुराइनि था ऐं उन्हनि जी सपोर्ट कनि था। त इन हवाले सां बि सिंध टी वारनि जा लख थोरा आहिनि जेके असांजे सिंध जे फनकारनि खे यादि था कनि। ऐं ॿी ॻाल्हि मूंखे इलाही ख़ुशी पई थिए जेको असांजे सिंध जा मारू अड़ा आहिनि, झांगी अड़ा आहिनि, उन्हनि जी मोहबत ॾिसी त उन्हनि दिलनि में असांजे लाइ जेके बि सिंगर आहिनि उन्हनि जे लाइ केॾी मोहबत आहे। उन्हनि जी मोहबत ॾिसी असांजे लाइ इहो ई सभु कुझु आहे। असांखे कंहिं बि मतिलबु जीअं कंहिंजी मदद जी ज़रूरत न आहे, बसि हिननि जो प्यारु ॾिसी असांजे लाइ उहो ई वॾो इनाम आहे ऐं सभु कुझु आहे। फनकारनि पारां सिंध जे क़दीमी सार
चंग, बांसुरी, बोड़ींडो ते निराले अंदाज़ में धुनूं वॼाए ख़ूब दाद हासिल कयो। नाज़रीन, अॼु तव्हां मुख़्तलिफ़ फ़नकार जा मुख़्तलिफ़ वीचार ॿुधा हूंदा। अॼु जेको हिननि जो मौज़ू ईद बिना बकरे जे, हुन हवाले सां हितां जेके बि अॼु फ़नकार गॾु थिया आहिनि या जेके बि हुननि सां गॾु जेके ॾिसण वारा बि गॾु वेठा आहिनि, त हिननि जो इहो चवणु आहे त जेके ईदूं थियनि थियूं सभिनी खे जेकॾहिं पघारूं मिलनि थियूं या को मुआवज़ा मिलनि था, मगर असांखे का बि शइ कोन पई मिले। मगर हिन वक़्तु असां अगरि टंडे आदम खां हिकु बीन वॼाईंदड़ या चंग वॼाईंदड़ हिकु जेको सिंध जी सकाफ़त उजागर करणु आयो आहे, अचो त हुन हवाले सां जॾहिं त ॿियनि फ़नकारनि पारां यकतारे ऐं चपड़ी ते गीत पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। ओ ईद मुबारक हो अल्लाह, ओ ईद मुबारक नज़ीर पारा सभिनी सिंधियुनि खे, नज़ीर पारा सभिनी सिंधियुनि खे ओ ईद मुबारक हो अल्लाह, ईद मुबारक उथारी थी आई मुंहिंजी निंड फिटाई उथारी थी आई मुंहिंजी निंड फिटाई जे रहिजी विया गीत लॻे, जे रहिजी विया गीत लॻे से मूंखां गीत लिखाई थी आधी रात था
छम छेरू पाई थी छम छेरू पाई थी पेर पूजन आकाश मथा पेर पूजन आकाश मथा ही केरा नाच नचाई रात उठाई जे रह जिया गीत लगे जे रह जिया गीत लगे से मुखा गीत लिखाई आधी रात उठाई थी जीत खाई रात अची तो जदे पाँव फैलायूं मूं सब उछलायूं निंदूं पंहिंजन नेणन जूं नाम नाम तुझो नाम नाम दम दरूनी दम दम अंदर मत 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 समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो सूफ़ी जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो सूफ़ी जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो इन वक्त असां गॾु मौजूदु आहे माई भागी जी ॾोहिटी माई भागी जेके सिंध जा कलाम तोखे सिंध जा जेके बि अहिड़ा कलाम हुआ या खड़ी नीम के नीचे उन खां अलावा ॿिया कलामनि जा जेके मशहूरु हुआ अॼु ताईं अॼु ॾिसो त ईद जो ॾियारो लॻो पिया हिननि माण्हुनि जी कहिड़ी हालत आहे हिननि खां पुछूं था त भई ईद जे ॾींहुं मतिलबु तव्हांजे का सकाफ़त खाते या ॿियनि का सार संभाल लहे थो या कोन वियल तव्हां माई भागी छा थी थिए नानी जी अॼु ईद जो ॾियारो आहे उन खां अलावा बि माई भागी हिकु मशहूरु फ़नकार हुई सिंध जी भला सकाफ़त खातो माई भागी सार लहंदो आहे या हुनजे माइटनि खां या हुनजा जेके पोयां औलाद वेठो आहे इहो नज़ीर साहब जी महिरबानी जो असांखे सिंध टीवी प्रोग्राम ते घुरायो दावत ॾिनी पहिरीं दफ़ा सिंध टीवी ते आया आहियूं जहिड़ी कीअं बि ईद लॻे तव्हांखे अॼु बसि माशाल्लाह ख़ुशि पई लॻे अल्लाह करे सभु छा था ॿुधाइणु चाहियो भला तव्हां अॼु जेके मशहूर गीत खड़ी नीम के नीचे खड़ी नीम के नीचे हूँ तो हेकली जा तोड़